YouTube तां मुख़्तलिफ़ वीडियो ज़रिए कमाइण बाबति त सभु कंहिंखे ख़बर आहे, जंहिं तहत कुझु मरहला मुकमल करण खां पोइ हर माण्हू पंहिंजी शेयर कयल वीडियोज़ मां आमदनी कमाए सघे थो। पर हाणे ऐप इंतिज़ामिया मरहलनि वारे इन अमल मोनिटाइज़ेशन खे वधीक सख़्त कंदे नयूं पॉलिसियूं जारी कयूं आहिनि, जंहिं तहत कुझु वीडियोज़ जी मोनिटाइज़ेशन खे रोकण जो ऐलान कयो वियो आहे। जारी कयल नयुनि हिदायतुनि मूजिबि फहिश मवाद ऐं ख़राब ज़ुबान समेत अहिड़ियूं तस्वीरूं ऐं एम्बेड थींदड़ मुख़्तलिफ़ लिंक्स मोनिटाइज़ेशन न माणे सघंदियूं। उन सां गॾु पुरतशद्दुद ऐं मौत जे वक़्तु भरियल वीडियोज़ बि आमदनी हासिल न करे सघंदियूं, जॾहिं त हाणे YouTube ते माण्हुनि खे हैरत में विझंदड़ पुरतशद्दुद वाक़िया रखण जी बि इजाज़त न हूंदी। इन खां सवाइ YouTube ऐं TikTok जूं बेमतलब ऐं ख़तरनाक हरकतुनि वारियूं वीडियोज़ बि नाणो नथियूं कमाए सघनि, जंहिंजो मक़सदु ॿारनि खे मौत जे मुंहं में विझंदड़ चैलेंजिस खे ॿुंजो ॾियणु आहे। इन जो मतिलबु इहो थियो त शोबाज़ी ऐं फिल्मी अंदाज़ वारी दिलेरी बि हाणे माण्हुनि जी कमाईअ जो ज़रियो न रही आहे, जॾहिं त मख़सूस क़िस्म जा लफ़्ज़ बि चूंडिया विया आहिनि, जिन खे नामुनासिब कैटेगरी में शामिल करे उन्हनि खे ॾेखारे नाणो कमाइण खे ॾुखियो बणायो वियो आहे। न रुॻो एतिरो, पर पंहिंजी वीडियोज़ में मंशियात ऐं ॿियूं नशे वारियूं दवाऊं ॾेखारींदड़ ऐं बेईमानीअ जो मुज़ाहिरो कंदड़ माण्हुनि जे कमाइण ते बि पाबंदी हई वई आहे।